नारंगियुनि जी मौसम अची चुकी आहे। खटे मिठे ज़ाइके जे करे नारंगियुनि जो नालो ज़बान ते अचण सां ई वात में पाणी अची वञे थो। नारंगियूं विटामिन सी माणण जो बि बहितरीन ज़रियो आहिनि। इन्हनि जा सेहत लाइ केतिरा ई फ़ाइदा हुजनि था। न रुगो नारंगियूं पर उन्हनि जी खलुनि जा बि ख़ूबसूरतीअ समेत सेहत लाइ केतिरा ई फ़ाइदा हूंदा आहिनि, जन बाबति असां ॿुधाए बि चुका आहियूं। पर अॼु असां नारंगियुनि जी खलुनि जे हिकु अहिड़े अनोखे इस्तेमाल बाबति ॿुधाईंदासीं जंहिं बाबति कॾहिं कंहिं सोचियो ई न हूंदो। छा तव्हांखे ख़बर आहे त नारंगीअ जी खलुनि खे घर में हुबकार, ताज़गी जे अहसास ऐं बहितरीन साह खणण जे लाइ बि इस्तेमाल करे सघिजे थो। नारंगी जी खलुनि खे सुई धाॻे सां सिबी इन्हनि मां इहे फ़ाइदा माणे सघजनि था। सभ खां अॻु नारंगियुनि खे बए सां करे उन्हनि जूं फारूं खलुनि खां अलॻि कयो। हाणे इन खलुनि खे साफ़ करे उन्हनि खे सुई धाॻे सां सिलाई करे नारंगी जहिड़ी ई शक्ल में मटाए छॾियो। जेकॾहिं इन डमी नारंगीअ खे कमरे जे दरवाज़े ते टंगजे या वरी कंहिं बि नज़र न ईंदड़ पर हवादार जाइ ते रखिजे त कमरे में ताज़ी खुशबू ईंदी रहंदी। तव्हां जंहिं बि वक़्तु इन कमरे में दाख़िल थींदा त तव्हांजे साह खे राहत मिलंदी। जॾहिं त नारंगीअ जूं फारूं खाई जिस्म खे विटामिन सी ऐं मादनियात बि मुहैया करे सघिजे थी। इन खां सवाइ नारंगी जी थोरी रस कढी उन में मेट जो पाउडर, थोरी माखी ऐं गुलाब जो अरक विझी बहितरीन फेस पैक बि तैयार करे सघिजे थो। इहो नुस्ख़ो चहिरे लाइ तमामु बहितरीन टूनर साबित थींदो आहे।